नाज़रीन हेडलाइंस सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पंजाब जे शहर खुशाब में सूबाई तक PP 84 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। PTI ऐं नून लीग विच में 9 चोटीअ जे मुक़ाबले जो इम्कान आहे। बिल्कुलु नाज़रीन, तक में 229 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जॾहिं त 14 हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। हसास पोलिंग स्टेशन जी कैमराउनि ज़रिए निगरानी कई पई वञे, जॾहिं त पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। हीअ अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पंजाब जे शहर खुशाब में सूबाई तक PP 84 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। चिनासी नवां खे अहम ख़बर ॾियूं पिया त पंजाब जे शहर खुशाब में सूबाई तक PP 84 ते नंढी चूंड जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। PTI ऐं नून लीग विच में 9 चोटीअ जे मुक़ाबले जो इम्कान ॾेखारियो वियो आहे। तक में 229 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं ऐं 14 हसास करार ॾिनियूं वियूं आहिनि, जॾहिं त हसास पोलिंग स्टेशन जी कैमराउनि ज़रिए निगरानी कई पई वञे। पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। पंजाब जे शहर खुशाब में सूबाई तक PP 84 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे, जेको शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो।